अस्सलाम वालेकुम नाज़रीन इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि कली अमां थी ख़बर पहुचाईंदा हलूं त वादी तेहरामी दहशत गर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान लेफ्टिनेंट कर्नल समेत 4 जवान शहीद थी विया आहिनि जॾहिं त 3 दहशतगर्द मारिजी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ISPR जे मुताबिक़ शदीद फायरिंग जे दौरान इस्लामाबाद सां तालुक़ु रखंदड़ 43 साला लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद हसन हैदर, लकी मरवत सां वास्तो रखंदड़ 31 साला नाइक खुशदल ख़ान, चारसदा सां वास्तो रखंदड़ 27 साला नाइक रफ़ीक ख़ान, ज़िला मरीज सां तालुक़ु रखंदड़ 33 साला लायंस नाइक अब्दुल कादिर बहादुरीअ सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदे शहादत हासिल कई। ISPR जे मुताबिक़ दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान 3 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि ऐं 3 ज़ख़्मी थिया आहिनि। ISPR जे मुताबिक़ बहादुरीअ सां पाक फ़ौज जे जवाननि मुक़ाबिलो कयो ऐं जामे शहादत माणी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।